केएम सोसाइटी में भी सत्संग आहे। हरेश भैया जे घर जेके बर्तन वाला आहिनि केडीएम सोसाइटी में न्याणी जी शादी जो सत्संग आहे 5 खां 7 ऐं वरी हिते सत्संग थींदो 7 खां 8:30 ऐं हर मंगल ते सत्संग 6:30 खां 8:15 पूरो कंदासीं। छो त सभई ॾाढो लेट अचनि था त शुरूअ जा जेके कथा आरती वग़ैरह हुन में केरु हूंदो ई कान्हे त 6:15 खां 8:30 सत्संग जो टाइम मंगल जो खाली नेक्स्ट मंगल ते 7 खां 8:30 सभिनी खे निमाणी वेनती भई सभई हिते सत्संग ते ज़रूर अचो। 12 तारीख़ भी सत्संग आहे रहाटनी में 12 तारीख़ माना संडे त उहो भी मैसेज व्हाट्सएप में विझंदासीं हुते भी सभई अचो कंहिंजे घर जो इनॉग्रेशन आहे उते अचो। 12 भी हुयो 14 भी हुयो अञा हिकु सत्संग हुयो पर उहो 14 तारीख़ वरी अनाउंस कंदासीं त ये 2 सत्संग सभई अटेंड करो। अरना सत्संग कोने शादी पर संगत अचे छा अचे संगत तव्हां जो अञा हाणे ॾिसो लंबी उमिरि आहे सभई ताड़ियूं वॼाए भैया खे वधायूं करो। अञा हाणे अनाउंस कयो ऐं तव्हां आया एडीएम सोसाइटी सभिनी खे ॿुधायोसीं न हरेश भैया ये आहिनि हरेश भैया उन ते घर 5 खां 7 सभई ज़रूर ज़रूर अचो न्याणीअ खे अची आशीर्वाद ॾियो। जंहिंजी शादी थींदी आहे सभई ध्यान सां ॿुधो जंहिंजी शादी थींदी आहे वो न्याणी साक्षात पार्वती जो रूप थींदी आहे
जेके जेके पहुचंदा उनके ब्लेसिंग्स ॾियण लाइ उन्हनि खे डबल आशीर्वाद मिलंदो। त सभई अचो, अची करे न्याणीअ खे आशीर्वाद ॾियो। बेड़ी फलों जे पाईला ओ तुंहिंजा खावट खाली न करे, दर्द तुंहिंजा सब्र भरिया लाल भरिया ही आहिन, अॼु आसाऊं आयो वापारी हरि नाम जा, अचन जो आश करे लाल तो वट घोट घणा, ॿिया बि ॾातर ॾे हमें रातो में मर्द बणिया, हाणे जोशी जुगत घणा तूं त कायम कल जुग में, कायम कल जुग में लाल कायम तुंहिंजा कम, उतारी हर वातूं लाल काहूं लाही कम, हाणे रखजे लाज शर्म टकी असाण गुज़ार जाए, लालन लालन मां कयां तुंहिंजो लालण कई कुंड, मां ॿारियां थी लकड़ियूं तुंहिंजो लालण ॿारे कुंड, हाणे मूं में कहिड़ी हुंद लिखी वेठे ॾाढ में, झूलण तुंहिंजे दर ते मां त आयसि साण फ़क़ीर, जोत जाॻंदी मूं ॾिठी मुंहिंजे मन खे अचे उकीर, हाणे पुॼाईंदो ज़िंदगी आशाऊं आशावंदन जो, झूलण तुंहिंजे दर ते आहे चुहारनि जो बाग, वेठो आहीं त सॾ ॾे जे सुम्हियो आहीं त जाग, हाणे ॾे संगत खे लाह जे सवाली तुंहिंजे दर जा, हे मुंहिंजा अमरलाल साईं ओ मुंहिंजा जलगांव वारा साईं, तूं त बेड़ा बने लाई, छो त अजब तूं अजाब तूं अजब तेरी वॾियाई, लख आवन लख जावन लख खड़े हैं सवाली, निर्धन को धन दे दाता निपुत्रा को पुत्र दे दाता, कुआरा मंगाए मंगलन जा मोड़ बधाए, वर्णन जा पींगड़ा लोड, जिनके ॾिना तई तिनके बख्श, जिनके न ॾिना तई तिनके ॾेई सिकलाए, छो त तूं लाल लाल रतो वते बिरंग में करोड़े करे केतिरा तुझ नालायक निहाल, हाणे जाने करे ख़याल सेधी रंगी पंहिंजे रंग में, बोलो बाबा हरदास राम साहिब की जय, ब्रह्म स्वरूप बाबा लीलाराम सभी संतन महात्मान की आयो लाल कयो चौदो झूलेलाल, बाबा हरदास राम कयो आसीसा रहे जी सब जी अचे अचे, मेरा बाबा लीलाराम साईं कयो आसीसा रहे जी सब जी अचे रहे जी सब जी अचे अचे, बाबा नक शरम लग बचे बचे, बाबा हरदास राम कयो आसीसा रहे जी सब जी अचे अचे, बोलो बाबा हरदास राम। आंटी आंटी अब बंद करना।